अस्सलामुअलैकुम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असीं ठाहींदासीं वेजिटेबल सूप। तमामु बहितरीनु लाजवाब सूप असांजो ठहंदो। उन लाइ असां जेके घुरिबल शयूं आहिनि उनमें असां वटि पहिरें नंबर ते चिकन आहे, जेके हिकु पाव असां चिकन खईं आहे। उनखां पोइ असां वटि आहे बंद गोभी आहे, सावा धाणा आहिनि ऐं गजर आहिनि, सावा बसर आहे, 2 शिमला मिर्च आहिनि ऐं साई भाॼी आहे, साई थूम आहे, सोया सॉस आहे, विनीगर आहे ऐं उन सां गॾु केचप आहे, 2 देसी कुकुड़ जा बेदा आहिनि, हिकिड़ो लीमू आहे, अदरक आहे ऐं मटर आहिनि। इन जो असां ठाहींदासीं चिकन वेजिटेबल सूप। तमामु बहितरीनु ऐं लाजवाब ठहंदो। उन लाइ असीं कटिंग स्टार्ट कंदासीं। उन लाइ पहिरीं असीं कटिंग कंदासीं बंद गोभी जी। असां जेकी चिकन बॉयल करण रखी उहा बॉयल थी वई आहे। असांजो जेको मेन्यू में आहे वेजिटेबल चिकन सूप। चिकन शुक्र अलहमदुलिल्लाह असांजी बॉयल थी वई आहे तमामु बहितरीन नमूने। उनखे असीं हाणे कढंदासीं। तव्हां ॾिसी सघो था असांजी चिकन तमामु बहितरीन नमूने कुक थी आहे माशाअल्लाह। मटर जो पहिरीं असीं मटर में लॻाईंदासीं। असांजी जेको चिकन सूप जी यखनी आहे उन यखनी में असीं मटर लॻाईंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जी मटर असांजा कुक थी वञनि सुठे नमूने। जेके गजर चाप करे रखिया उहो गजर शामिलु कंदासीं हाणे असांजी यखनी सूप में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कंदासीं असांजा शिमला मिर्च रखी थी उहा शामिलु कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चिकन खे असां बॉयल करे रखियो उहा असां हिन में शामिलु कई हाणे। हाणे हिन में असीं अदरक शामिलु कंदासीं असांजी यखनी सूप में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बंद गोभी यानी केबेज इस्तेमालु कंदासीं। बंद गोभी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे हिन में असीं शामिलु कंदासीं असांजा देसी बेदा। ऐं हिनखे हलाईंदा वेंदासीं। थोरो थोरो बेदो हिन में शामिलु कंदासीं ऐं असांजे सूप खे हलाईंदा वेंदासीं। थोरो थोरो बेदो शामिलु कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे असीं हिन में ब्लैक पेपर यानी कि कारा मिर्च इस्तेमालु कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लूणु इस्तेमालु कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सोया सॉस यानी विनीगर इस्तेमालु कंदासीं। टमाटो केचप लॻाईंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। चिली सॉस इस्तेमालु कंदासीं। हाणे हिन में असीं साई थूम लॻाईंदासीं। साई भाॼी पालक। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साओ बसर शामिलु कंदासीं ऐं मथां थोरा धाणा गार्निश लाइ असीं कॉर्नफ्लेक्स इस्तेमालु कंदासीं। थोरो असांजे सूप खे घाटो करण जे लाइ कॉर्नफ्लेक्स। हमेशह जॾहिं बि सूप ठाहियो त हुन मां कोशिशि करे ॿिज कढी छॾिया, ख़ाली लीमन जो रस इस्तेमालु कजा। असां ॿिज कढी छॾिया हिन जा, ख़ाली लीमन जो रस इस्तेमालु पिया करियूं। असांजो चिकन मिक्स वेजिटेबल सूप तयारु आहे। तमामु बहितरीनु लुक तव्हां ॾिसी सघो था तयारु थी वियो आहे। चिकन वेजिटेबल सूप तमामु बहितरीनु ठहियो आहे। सभिनी सब्जियुनि जो पाण में मेलाप तमामु बहितरीनु ऐं लाजवाब। अॼु सर्दी काफ़ी हुई, उनजे करे सर्दी खे मद्देनज़र रखंदे असां मिक्स वेजिटेबल सूप ठाहियो आहे। सर्दी जो तोड़ तमामु बहितरीनु ऐं लाजवाब सूप।